नाज़िन याम साहब यूसी प्रीतमाबाद जे ॻोठ प्यारो ख़ान ज़रदारी वटां सिम नालनि खे घारा पवण करे 200 खां वधीक ॻोठ पाणी हेठि अची विया। ॻोठ हुसैन बख्श ज़रदारी, राहिब ज़रदारी, पुनल ख़ासखेली, घंवर ख़ान चांडियो पाणी हेठि अची विया आहिनि, जॾहिं त ॻोठाणनि जी कंहिं बि मदद न कई। उन हवाले सां असां वीडियो लिंक ते मौजूदु आहे लियाकत अली ज़रदारी। जी लियाकत, मौजूद आहियूं हींअर जाम साहब भरिसां यूसी प्रीतमाबाद जे ॻोठ प्यारो ख़ान ज़रदारी में, जिथे केतिरा ई ॻोठाणा जेके आहिनि बरसाती पाणी में फाथल आहिनि। 8 ॾींहं गुज़रण बावजूद बि जेको एलबीडी जी समनाले खे जेको आहे घारो लॻल आहे, उहो घारो बंदि न थी सघियो आहे। केतिरा ई ॻोठ ॿोड़े छॾिया आहिनि। उन हवाले सां हिते जे ॻोठाणा असां सां मौजूदु आहिनि, हुननि खां पुछंदासीं त हुननि जो छा चवणु आहे। 3-4 ॾींहं लॻी तो, राति ॾींहुं हली, उन में सिमनालनि खे वॾा कट लॻा आहिनि। अॼु ॾींहं ताईं जेके हिते वॉन्टर ईंदा आहिनि, वॾा वॾा जेके सो ॿुॾा पिया आहियूं, घर वॾा ॻोठ सॼा किरी राख थी विया आहिनि। ऐं माल जेको आहे सो मच्छरनि जे अज़ाब में मरियो थो वञे। उन्हनि जे लाइ बि का शइ न आहे। 8 ॾींहं अञा ताईं सिमनाले खे घारा लॻा पिया आहिनि। उन्हनि जो बि कंहिं पर घुर कान कई आहे, न का किरेन आई आहे, न ॿधा विया आहिनि। उन्हनि बि ॻोठनि खे ॿोड़े तबाह करे छॾियो आहे। असांखे अॼु ॾींहं ताईं का बि मदद असांजी न कई वई आहे। असांजो इहो ई चवणु आहे त मदद असांजी कई वञे, इन्हनि कटनि खे ॿधे क़ाबू कयो वञे। हलिया असांखे का शइ कोन, असांजा घर पाणी में आहिनि। अॼु ॾींहं ताईं केरु बि लड़ंदो न आहे आयो। सिमनाले के घारा पिया आहिनि, उहे बि अञा कोन ॿधाया अथनि। वोटनि जे लाइ असां वटि बीठा आहिनि, बाक़ी हींअर त असां वटि अचनि बि कोन। असांजा सॼा माल बि मरी विया आहिनि। असांजा घर सॼा लुटिजी विया आहिनि। जाइ कोन्हे किथां माल कढूं या किथां ट्रपड़ कढूं, बसि उन विच में पाणी जा पिया आहियूं। असांखे धणी धोरी कोन्हे। सां गॾु लियाकत ज़रदारी, आवाज़ न्यूज़, जाम साहब।